أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كتاب أنزلناه إليك مبارك ليدبروا آياته وليتذكر أولو الألباب ووهبنا لداود سليمان نعم العبد إنه أواب إذ عرض عليه بالعشي الصافنات الجياد فقال إني أحببت حب الخير عن ذكر ربي حتى توارت بالحجاب ردوها علي فطفق مسحا بالسوق والأعناق ولقد فتنا سليمان وألقينا على كرسيه جسدا ثم أناب قال رب اغفر لي وهب لي ملكا لا ينبغي لأحد من بعدي إنك أنت الوهاب ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही हिकु बाबरकत किताब आहे जेको असां तव्हां ते इन लाइ नाज़िल कयो आहे त माण्हू इन जे आयतुनि ते गौर कनि ऐं इन लाइ त अकुल वारा नसीहत हासिल कनि। पोयां अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो अचणु ऐं जज़ा सज़ा जो थियणु इन जो अक़लन दलाइल क़ाइम फरमाया त अल्लाह रब्बुल आलमीन इंसाफ़ जो हुकुम फरमायो आहे पंहिंजे बंदनि खे त अल्लाह ताला ख़ुदि बि इंसाफ़ फरमाईंदो। ज़ाहिर आहे त हिन दुनिया में त पूरो इंसाफ़ थिए कोन थो, पर अल्लाह ताला इन जे इंसाफ़ जे लाइ जेको आहे ज़ाहिर आहे त जेकॾहिं अल्लाह ताला इन जे लाइ को ॿियो ॾींहुं न रखे, को वक़्तु मुक़ररु न करे जंहिंमें पूरो इंसाफ़ थिए, त इहो अल्लाह रब्बुल आलमीन जे हिकमत जे ख़िलाफ़ आहे। अल्लाह ताला अहिड़ी बेइंसाफ़ी नथो करे सघे जो हिते दुनिया जे अंदरि जेको वणे जंहिंखे वणे उहो करे ऐं उन जो पोइ कुझु बि न थिए। नेकी करण वारे खे उन जो उजूरो न मिले ऐं बदी करण वारे खे उन जी सज़ा न मिले ऐं इन जे लाइ को अल्लाह रब्बुल आलमीन इंतिज़ाम न फरमाए। अहिड़ी बेइंसाफ़ी नऊज़ बिल्लाह अल्लाह ताला खां मुतसव्विर ई कान्हे। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन इहो फरमाए छॾियो त अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो इंसाफ़ जो ॾींहुं क़ाइमु कंदो, त पोइ इन जो तक़ाज़ो इहो त अल्लाह ताला पंहिंजा अहकामात बि ॿुधाए त छा करिणो आहे हिन दुनिया में ऐं छा नाहे करिणो, इन जी पूरी तफ़सील ॿुधाए। उन जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन ही क़ुर पाक जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह ताला नाज़िल फरमायो, इन जे लाइ अल्लाह ताला फरमायो त ही किताब ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही बाबरकत किताब आहे जेको तव्हांजे तरफ़ इन लाइ नाज़िल कयो वियो आहे ताकी माण्हू हिन जे आयतुनि में गौर कनि ऐं अकुल वारा नसीहत हासिल कनि। हिन में मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा हालात आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा हालात आहिनि, जिन ग़लतकारी कई त उन्हनि जो नतीजो छा निकितो ऐं जिन सब्र कयो ऐं जिन खे अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे जिन सुठी राह इख़्तियार कई त उन्हनि खे कहिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो उन्हनि जो मुस्तक़बिल थियो दुनिया में बि ऐं आख़िरत जे एतबार सां अल्लाह ताला उन्हनि सां कहिड़ा कहिड़ा वाइदा कया आहिनि। त इन ज़रिए सां अकुल वारा नसीहत हासिल कनि। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन वरी जेको आहे सो यानी जेको ज़िक्र हलियो पिए पोयां हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो, उन सां गॾोगॾु अल्लाह ताला फरमायो त असां दाऊद खे सुलेमान अता कयो, बहितरीन बंदो, इन्नहु अव्वाब, ओ अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ ख़ूब यकीनन ओ अल्लाह ताला सां ख़ूब दिलि लॻाइण वारो, ख़ूब मुतवज्जा थियण वारो। पोइ वरी हिकिड़ो वाक़ियो अल्लाह ताला ज़िक्र कयो त इज़ उरिज़ अलैहि बिलअशी साफ़िनातुल जियाद, ओ वक़्तु यादगार वक़्तु हो जॾहिं उन्हनि जे साम्हूं शाम जे वक़्त ते सुठे नस्ल जा उम्दा घोड़ा पेश कया विया। त हुननि चयो त
मूंखे हिन दौलत जी मुहबत पंहिंजे परवरदिगार जे यादि जे करे ई आहे। हिन सां हीअ जेका दौलत आहे उन सां मूंखे जेका मुहबत आहे उहा पंहिंजे परवरदिगार जी यादि जे करे ई आहे, उन करे मूं इख़्तियार कई आहे। ऐं एतिरे क़दुरु जो हू हे घोड़ा जेके आहिनि उहे यानी ओट में लिकी विया, ॾिठनि पे ॾेखारिया पे विया घोड़ा जिहाद जा, ऐं पोइ हिकिड़े हंधि लंघी ॿिए हंधि थी विया त परदे में अची विया। पोइ वरी पाण हुकुम कयो रुद्दूहा अलैया, इन्हनि घोड़नि खे मूं वटि वठी अचो। फतफ़िक़ मसहम बिस्सूक़ वल आनाक, पोइ पाण उन्हनि जे बुकियुनि ते ऐं उन्हनि जूं जेके ॻिचियूं हुयूं उन्हनि ते प्यार सां हथ घुमाइण लॻो। मक़सदु कयो इहो त भई हीउ जेको आहे इहे जिहाद जे लाइ रखिया विया आहिनि ऐं जिहाद अल्लाह जी मुहबत में कयो वेंदो। त अल्लाह रब्बुल आलमीन जी मुहबत में हीउ जेको घोड़ा आहिनि उन जे जिहाद जो आलो आहे, जिहाद जा ज़रिया आहिनि। हिननि सां मूंखे जेका मुहबत आहे उहा पंहिंजे अगरचे इन्हनि सां मुंहिंजी हुकूमत जो दबदबो बि क़ाइमु थिए थो, पर मूंखे इन्हनि सां इन करे मुहबत कान्हे जो हिन सां मुंहिंजो ठाठ बाट ऐं मुंहिंजी हुकूमत जी जेका रोब क़ाइमु थिए थो। न, हिननि सां मूंखे मुहबत आहे, हिन दौलत सां मूंखे मुहबत आहे अल्लाह जी रज़ा जे लाइ। इते इहो सबक़ ॾियणु मक़सूदु आहे त जेकॾहिं अल्लाह पाक दुनिया में कंहिंखे हुकूमत अता फ़रमाए, अल्लाह पाक कंहिंखे दुनिया जे अंदरि माल ॾे ऐं इज़त ॾे, त पोइ हुनखे घुरिजे त इन मर्तबे खे, इन माल खे, इन मनसब खे अल्लाह जी रज़ा जे कमनि में इस्तेमालु करे, इन सां अल्लाह जी रज़ा इस्तेमालु करे, यानी अल्लाह जी रज़ा कमाए। अल्लाह पाक हिते दुनिया में जेॾी महिल कंहिंखे अल्लाह ताला को माल ॾे थो त पोइ ॿिनि क़िस्मनि जा माण्हू थियनि था। हिकिड़ा उहे आहिनि जिन जी इस्लाह थियल आहे, जिन खे अल्लाह पाक हिदायत अता फ़रमाई आहे, जिन वटि अल्लाह पाक सही इल्म अता फ़रमायो आहे, सही दीन जी सम्झ आहे। पोइ चवनि था त हीअ अल्लाह जी नेमत आहे ऐं अल्लाह असांखे आज़माइश जे लाइ ॾिनी आहे। इन लाइ ॾिनी आहे त असां हिन जो शुक्र अदा करियूं था या कोन था करियूं। शुक्र जो मतिलबु इहो त हिन दौलत खे ऐं हिन इज़त खे, हिन मर्तबे खे असां अल्लाह जी रज़ा जे कमनि में इस्तेमालु कयो त पोइ हिन इम्तिहान में असां कामयाबु थी वियासीं। पर जेकॾहिं असां ईअं न कयो बल्कि हिन खे तकबुर जो ज़रियो बनायो, हिन खे ज़ुल्म जो ज़रियो बनायो, हिन खे गुनाहनि जो ज़रियो बनायो, या सिर्फ़ु पंहिंजूं ख़्वाहिशात पूरी करण जे लाइ जेको हिन खे बनायो, त पोइ इन इम्तिहान में असां नाकाम थी वियासीं। इहा सम्झ हुननि खे अल्लाह ताला ॾिनी आहे, माल बि ॾिनो आहे या सम्झ बि ॾिनी आहे, त पोइ उहे माण्हू माल खे जेको अल्लाह जी रज़ा जो ज़रियो बनायूं। पर उहे माण्हू जिन खे इहा सम्झ कान्हे ऐं पोइ उन्हनि वटि जेको माल अची थो वञे या उन्हनि खे को वॾो उहिदो मिली थो वञे, इख़्तियारात मिली था वञनि दुनिया में, त पोइ मस्त थी था पवनि ऐं उन जे करे हू तकबुर में अची था वञनि। हू चवनि था भई अल्लाह ताला ॾिनो हीअ असांजी शइ आहे ऐं असां जीअं मर्ज़ी आहे, असांजी जीअं बि मर्ज़ी हुजे न ईअं असां हिन खे इस्तेमालु करियूं। पोइ हिन सां ज़ुल्म कनि था, गुनाह कनि था ऐं जेको आहे तो पंहिंजी आख़िरत तबाह था कनि, पंहिंजी आख़िरत तबाह करे था वेही रहनि। ॿियनि खे जिन जेके ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, जिन वटि इहो माल कोन्हे, उन्हनि खे पाण खां घटि था सम्झनि। त आऊं माना वधीक आहियां, अल्लाह पाक खे आऊं वधीक थो वणां, तॾहिं त मूंखे अल्लाह ताला हीउ माल ॾिनो आहे, तॾहिं त अल्लाह पाक मूंखे हीअ इज़त ॾिनी आहे, तॾहिं त अल्लाह पाक मूंखे हीउ उहिदो ॾिनो आहे। ऐं हीउ जंहिं वटि इहो उहिदो कोन्हे, हीउ जंहिं वटि इहो माल कोन्हे, उहो घटि आहे, उहो हक़ीर आहे। माना इन खे ई तकबुर चइबो आहे। पाण खे माण्हू वॾो सम्झे ऐं ॿिए कंहिंखे माण्हू घटि सम्झे, त इहो जेको तकबुर आहे इहो हराम आहे। माल जे करे इहा शइ पैदा थी वई, त माना हिननि खे जे लाइ माल तबाही जो ज़रियो बणिजी वियो। त अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ ॾे। हिते अल्लाह ताला जेको मक़सूद जेको आहे न उहो इहो आहे। त हीअ जेका तफ़सीर आहे इहा यानी हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला जी तफ़सीर आहे, उन्हनि हिन आयतुनि जी इहा तफ़सीर बयानु कई। ॿिया मुफ़स्सिर जेके आहिनि उहे हिन जी ॿी तफ़सीर बयानु कनि था। उहे चवनि था त हिकिड़ो दफ़ो घोड़ा आया साम्हूं, पोइ उन्हनि ॾिठो
हिननि घोड़नि जी खे ॾिसण में इन्हनि खे यानी इन में मशगूलियत में एॾो मशगूल थी विया जो हुननि जो का नमाज़ रहिजी वई। हुननि जो मामूल हो को फ़र्ज़ नमाज़ हुई या नफ़िल नमाज़ हुई या को वज़ीफ़ो हो हुननि जो, पोइ वक़्त ते रहिजी वियो जेको रोज़ाना कंदा हुआ। पोइ हुननि खे इन ते ॾाढो ॾुख थियो। पोइ हुननि चयो त घोड़ा इन्हनि जे करे मूंखे जेको थो पंहिंजे रब खां जेको आहे जे ज़िक्र खां आउं छा थियो आहियां, आउं ग़ाफ़िल थी वियो आहियां। उन करे इन्हनि खे वापसि खणी अचो, तलवार खणी ऐं इन्हनि खे अल्लाह जे लाइ जेको थो ज़िबा करणु शुरू करे छॾियो। त इन जो बयानु त यानी अगरचे को माण्हू ग़लतीअ सां जेकॾहिं को माण्हू वेसर जे करे या जेको सो कंहिं अहिड़ी कैफ़ियत तारी थियण जे करे को हुन खां वज़ीफ़ो रहिजी वञे, नफ़िल नमाज़ रहिजी वञे या फ़र्ज़ नमाज़ रहिजी वञे, क़ज़ा थी वञे, त पोइ अहिड़ी सूरत जे अंदरि जेको थो हुनखे गुनाह कोन थो थिए। पर अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो दर्जो तमामु वॾो हूंदो आहे। उहा ज़रे बराबरि जेका ग़फ़लत आहे उहा बि उन्हनि खां बर्दाश्त कान थींदी आहे, इनखे तमामु वॾो सम्झंदा आहिनि। सो हुननि जेको आहे सो हिनखे वॾो सम्झी करे ऐं इन जे हुन में पोइ घोड़ा क़ुर्बान करे छॾिया। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पियो, अॻियां वरी हिकिड़ो ॿियो वाक़ियो आहे, उन में बि कुझु तफ़सील आहे, इंशाअल्लाह उहो वरी सुभाणे अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुभान अल्लाह। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तगफिरुक व नतूबु इलैक, नस्तगफिरुक व नतूबु इलैक, नस्तगफिरुक व नतूबु इलैक। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।